अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां मुबशिर सोलंकी। सबका पहिरीं नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर पारां ईरान में तबाह थियल विराक जहाज़ जे ॿिए ऑफिसर खे बाज़ियाब करण जी दावा। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त असांजो बहादुर कर्नल हाणे बिल्कुलु महफ़ूज़ आहे। अमरीकी फ़ौज तारीख़ जो सभ खां वॾो सर्च ऐं रेस्क्यू ऑपरेशन कयो आहे। अमरीकी सदर वधीक चयो आहे त वेपन ऑफिसर ईरान जे ख़तरनाक जबलनि में दुश्मन जे इलाइक़े पोयां मौजूदु हो, जिथे दुश्मन संदसि पीछो करे रहिया हुआ, पर हू अकेलो न हो। अमरीकी फ़ौज संदसि मुसलसल निगरानी करे रही हुई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त विच ओभर वारी जंग पूरी दुनिया खे लपेट में आणे छॾियो आहे। जंग जे मुआशी असरनि सबबि अवाम ते बार पियो। ख़बर नाहे त केसीं ताईं मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पवंदो। पीपल्स पार्टी जंग जे ख़िलाफ़ आहे। जंग कंहिं बि मसइले जो हल न आहे। जंग सबबि नुक़सान आम माण्हू जो थिए थो। दुआगू आहियूं त जेके कुवतूं जंग जे ख़ात्मे लाइ कमु कनि पियूं उहे कामयाब थियनि। गॾे ख़ुदाबख्श भुट्टो में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसी वारे जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे करे ईरान, लेबनान ऐं शाम ते हमला करण वारियूं कुवतूं पाकिस्तान तरफ़ मेरी अख सां नथियूं ॾिसनि। अवाम वफ़ाक़ी हुकूमत जी मुश्किलातुनि ऐं सिंध हुकूमत जे वसीलनि खां आगाह आहे। आम माण्हू खे रिलीफ लाइ हारियुनि ऐं मोटरसाइकिल सवारनि खे सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो कयो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए बि माण्हुनि जी मदद करे रहिया आहियूं। पेट्रोल जे अघ में वाध ख़िलाफ़ सजावल ज़िले में शटर बंद हड़ताल। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। वापारी बिरादरी जे सॾ ते सजावल जा समूरा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंद। पीटीआई कारकुन रोडनि ते निकिरी आया। नेशनल हाईवे ब्रांच मोरी ते धरणो। ट्रैफिक मुअतल। मीरपुर बटोरो, दड़ो, जाती, चूहड़ जमाली ऐं सजावल ज़िले जे ॿियनि शहरनि में हड़ताल। कश्मीर, बहराम ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। पेट्रोल अघनि में इज़ाफ़ो वापसि वठण जो मुतालबो। ठुल वेझो दुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो। फायरिंग में नींगरी क़तल। ॻोठ रसूल बख़्श नुनारी में नुनारी बिरादरी जी ॿिनि दुरियुनि में हलंदड़ तकरार भड़कियो थियो। गोली लॻण करे नींगरी यास्मीन नुनारी मारिजी वई। दुरियुनि में छिक ताण तेज़। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ क़दम खंया पिया वञनि। जेका बाद में ॿिनि ॾींहनि खां गुम थियल नींगर जो तलाउ मां लाश हथ। शहर जे शीदीपाड़े वासी मुज़ब लबड़ो पुरस्कार नमूने लापता थियो हो। ॻोल्हा गड़ी सबाए वारे पाणी जे तलाउ मां नींगर जो लाश मिलियो। नींगर जे ॻोल्हा में मदद लाइ एसएसपी पारां 5 लख रुपया इनाम जो ऐलान बि कयो वियो हो। ॿारड़े जो लाश इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वियो। घर में कोराम बदबा।